अवां सभिनी वांगुरु मूं बि मजबूरी में हथियार खयां आहिनि। कानून वटि पेश थी सोचूं त कानूनी तरीक़े सां पंहिंजे केसनि खे मोह ॾियां, पर बिजार ख़ान पुलिस सां मिली भगत करे मूंखे कूड़े मुक़ाबले में माराइण थी चाहे। खान बहादुर तुंहिंजी कहाणी ॿुधाई आहे अलफ़ खां ये ताईं। ग़रीब माण्हू जी कहाणी न आहे थींदी, हुन सां हादसा या मजबूरी थींदी आहे। पोइ उन वटि ॿई रस्ता हूंदा आहिनि, या तो ख़ुदि ई मौत मारिजी वञे या ई हथियार खणी तव्हां वांगुरु ॿेले जो सही थो चईं, असांजा बि बेगुनाह कई साथी मारिजी विया। मुक़ाबिलो छाजो, हू त रन जे इश्क में मारिजी वियो। अक्सर भागेलनि जो मौत ईअं ई थींदो आहे, पर इश्क माण्हूअ खां मत खसे वठंदो आहे। मञूं था त इश्क मत खसींदो आहे, पर मौत त मथां लिखियल हूंदो आहे न। इहा हक़ीक़त आहे त हर इंसान जो मौत वक़्तु ऐं जॻह मुक़ररु हूंदी आहे, पर इहे सभु बहाना आहिनि। ये ही बहानो जंहिं अची मूंखे हिते जंग में पहुचायो। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चङी रीति सम्झाइण थो चाहियां त मां तव्हांजे धाड़नि फुरनि या हिते ॾोह करण लाइ कोन आयो आहियां। मूं हिते तव्हां वटि पनाह वरिती आहे, बाक़ी तव्हांजे इन ॾोहनि ऐं करतूतनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे, न ई मूंखे कोई इन लाइ ज़ोर भरियो वञे। चिबड़ खाना सवेल यार पंहिंजी ॻाल्हि पूरी कर थी, अच तो हिन ॻाल्हि खे पूरो कयो। दादा तूं मूंखां मुंहिंजी पंहिंजी कहाणी पुछी छा खपे? चिबड़ खाना मां असुल इहो ॼाणण थो चाहियां त तुंहिंजा इहे हॾ जिस्म इहो रुक वांगुरु कीअं पको, उहा कहिड़ी बाहि हुई जो तोखे माण्हूअ मां सफ़ा जबल पहाड़ करे सॼी? दादा हे जेको अॼु तुंहिंजो मूंसां रवैयो आहे, रवैयो मूंखे सम्झ में नथो अचे। खोले ॿुधायो मसइलो छा आहे? चिबड़ ख़ुदा वाह छा आहे, हीउ सभु कुझु जेको तोखे पुछां थो पियो न, सिर्फ़ु मां पंहिंजी ॼाण ख़ातिर पुछां थो। दादा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मूंखे तो ते कंहिं बि क़िस्म जो एतबार कोन्हे, तो हुन करे जो तूं बुनियादी तौर सां बिजार ख़ान जो माण्हू आहीं, हुनजो वाठो आहीं, इन करे मां तोखे कुझु ॿुधाइण नथो चाहियां। तूं सफ़ा सच चई रहियो आहीं। मूं सॼी ज़िंदगी ज़ुल्म जी पासदारी कई आहे, ऐं मां शैतान खां बि पुछड़ो आहियां, पर कॾहिं कॾहिं यार पुछड़े माण्हूअ खां बि चङो कमु थी वेंदो आहे। दादा तूं मूंसां भलाई न कर, तुंहिंजी वॾी महिरबानी। मूंखे भला इहो ॿुधाए त उन ॾींहुं वारे हादसे खां पोइ तूं छा कयो? नौरोज़ ख़ान खे कहिड़ो नुक़सानु ॾिनो? दादा असुल ॻाल्हि इहा आहे त मूंखे पंहिंजनि बचनि सां 32 दिलियूं आहिनि, बल्कि मुंहिंजा बछड़ा मुंहिंजी कमज़ोरी बि आहे। ख़बर थी छा कयुमि? मां पंहिंजनि बचड़नि खे मामड़नि जे घर छॾे सिधो तुआरे सरदार जे मथां हमिलो कयुमि, हुनखे वञी मेलो घुमायुमि, मौत वारो मेलो ढेर करे छॾियोमांसि। क्या बोई हिकु लाला माल खलास। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।